जमियत उलमा इस्लाम जो हिकिड़ो तुर्र इम्तियाज़ रहियो आहे। जमियत उलमा इस्लाम जी इहा ख़ुसूसियत रही आहे त जमियत उलमा इस्लाम जो हिकिड़ो अदना में अदना कारकुन भी कंहिं बि पंहिंजे समाज जे, पंहिंजे मुआशरे जे, पंहिंजी सोसाइटी जे कंहिं धाड़ेल खां, कंहिं पाथारीदार खां, ख़्वाह उहो कंहिं बि शक्ल में हुजे, उहो डिॼंदो न आहे ऐं उहो डंके जी चोट ते पंहिंजो मौक़िफ़ रखंदो आहे। अलबत्ता जमियत उलमा इस्लाम जो इहो बि तुर्र इम्तियाज़ रहियो आहे, जमियत उलमा इस्लाम जी इहा बि तारीख़ रही आहे त असां इमरानी फितने जहिड़े हिकिड़े मुल्क गीर फितने जो मुक़ाबिलो कयोसीं ऐं उनखे ज़मीन बोस कयोसीं, पर असां अदब ऐं एहतराम जो दामन पंहिंजे हथनि मां किरण न ॾिनोसीं। शाइस्तगी ऐं मुहज़ब ऐं उसूली गुफ़्तगू जो लबो लहजो असां कॾहिं बि तर्क न कयोसीं। कुझु ॾींहं पहिरियां, शायदि 2-3 ॾींहं पहिरियां मां पहिरें जी ॻाल्हि कई त बाबा हिकिड़ी ॿकरीअ जो पेरो खणी करे बि असांजो समाज, असांजो ॻोठ, असांजो पाड़ो ओड़ो उहो पेरनि सां गॾु हली पवंदो आहे, हली करे ऐं उन चोर खे पकड़ींदो आहे। असांजे लखें अरबें किरोड़ें रुपयनि जा डाका थियनि था, सॼो समाज इन शइ जी गवाहियूं ॾिए थो मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते। हिते उहे इहा गवाही ॾियनि था त बाबा इहे पेरा जिलानी हाउस था वञनि। उन में असां जा दोस्त एतिरो वावेले ते अची विया, एतिरो वावेले ते अची विया, असांखे त यकीन थी वियो त वाकई इहो जेको ॻाल्हियूं चोॿोल हले थो त पहिरियों एॾे थो वञे, इहो सही आहे। त उन हवाले सां वरी अल्लाह साईं जी करणी जो जॾहिं पेरनि जे कढ अञा ॻाल्हियूं शुरू थियूं आहिनि त असां पेरा खणंदासीं, अञा ॻाल्हियूं शुरू थियूं आहिनि, अची जो लुकणु शुरू कयो अथऊं, अची जो लुकणु शुरू कयो अथऊं, ऐं लुकण जे लाइ बि उन्हनि खे असांजा ई वॾा मिलिया, उन्हनि में अची लुकणु शुरू कयो अथऊं। त असांजा मासूमड़ा चाचा आहिनि, कॾहिं उन्हनि में लुकनि था, कॾहिं असांजा इंतिहाई मुअज़्ज़ज़ बिरादर आहिनि, कॾहिं उन्हनि में लुकनि था। अड़े बाबा तव्हां कोई पंहिंजूं जायूं तलाश कयो, किथे उते वञी लुको। हे तव्हां छा कहिड़ो ड्रामेबाज़ी शुरू कई आहे? त इंशाअल्लाह हिननि खे लुकणु न ॾींदासीं, हिननि खे लुकणु न ॾींदासीं। पेरा बि खणंदासीं, पेरा बि खणंदासीं ऐं पूरी ज़रूरत सां खणंदासीं। जीअं जमियत जो अंदाज़ आहे उहो खणंदासीं, जीअं मौलाना फज़लुर रहमान साहब जी हिम्मत ऐं बहादुरी आहे उहो खणंदासीं, डंके जी चोट ते खणंदासीं इंशाअल्लाह ताला। घबराइण जी काई ज़रूरत न आहे। मौलाना फज़लुर रहमान साहब यह शे बड़ी वाज़े चाहिए तो ए नौजवानों कभी भी घबराना नहीं है, हिम्मत के साथ खड़े होना है। तहां ॾिठो त अल्हम्दुलिल्लाह कीअं शहर इन शइ जी गवाही ॾिनी त जमियत उलमा इस्लाम जे हिकिड़े अदना कारकुन तव्हांजे भाउ जी हिकिड़ी आवाज़ ते कीअं दिसंबर जी गर्मियुनि में हमराहनि खां पघर छुटा आहिनि। मां कल्ह हिकिड़े दोस्त सां वेठो हुयुमि, उहो दोस्त उन महल जंहिं महल मुंहिंजी तक़रीर लाइव हले पई, उन महल उहो दोस्त मोहतरमा सां वेठो हुयो। हो मूंखे ॿुधाए पियो, चए पियो त हुननि जे हाउस में छड़ी इहा ॻाल्हि पई हले, साईं मौलवी साहब अलाए छा चई छॾियो, साईं मौलवी साहब अलाए छा चई छॾियो। त मुंहिंजा अज़ीज़ साथियो, इंशाअल्लाह ताला असां बीठा हूं ऐं जवाननि वांगुरु बीठा हूं। असांजो जेको अॻियों असांजी हिकमत अमली आहे, असांजा वॾा वेठा आहिनि। मां इंतिहाई आजिया कदम डॉक्टर प्यारो फुलपोटो साहब जन खे बि, उहे बि तशरीफ़ फरमा थिया आहिनि। डॉक्टर साहब बि असांजा आया आहिनि, अल्हम्दुलिल्लाह डॉक्टर नज़ीर फुलपोटो साहब। इंशाअल्लाह ताला पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ असां खैरपुर खे टांडो बणाईंदासीं इंशाअल्लाह ताला।
मां ॿी हिकिड़ी ॻाल्हि वॾी वाज़ह तव्हांखे करे छॾियो। इहो मां अल्लाह जे घर में वेठो आहियां ऐं मां पूरे एतमाद सां इहा ॻाल्हि कयां थो। अल्लाह जे घर में वेठो आहियां, पूरे एतमाद सां इहा ॻाल्हि कयां थो, असांजे सिटी खैरपुर में पीपुल्स पार्टी खां वधीक एंटी पीपुल्स पार्टी वोट मौजूद आहे। लिहाज़ा अखलाक़ी तौर ते भी पीपुल्स पार्टी के खैरपुर में हुकूमत करण जो हक मौजूद न है। हाँ, एतरी ज़रूर असां में कमी रही आ, हाणे न रहंदी इंशाअल्लाह। रही आहे कमी जो असां एंटी पीपुल्स पार्टी वोट के हिकिड़ी जगह ते जमा करण में असां देर कई है। हाणे जमा थींदो इंशाअल्लाह। हाणे अवाम जी उमंगुनि ते इंशाअल्लाह असांजी अपोजिशन हलंदी इंशाअल्लाह ताला। मां वरी भी तव्हांखे आख़िर में इहो पैगाम ॾींदुमि, कॾहिं न डिॼिजो कंहिं भोतार खां, कंहिं वॾेरे खां, कंहिं पीपले खां। इन शइ ते न डिॼिजो त हो को तव्हांजो को नुक़सानु पुॼाईंदो या तव्हांखे को कंहिं बि हवाले सां तव्हांजे लाइ कोई मुज़र साबित थींदो। अल्हम्दुलिल्लाह अॼु मुंहिंजी मुलाक़ात जीअं पंहिंजे वॾड़नि सां थी, ईअं ई मां ख़िदमत में पेश थियुमि अल्लामा राशिद महमूद सुमरो साहब जे। अल्लामा राशिद महमूद सुमरो साहब तव्हां सभिनीनि जे लाइ इहो पैगाम ॾिनो आहे। चयो मुंहिंजो वञी पैगाम खैरपुर वारनि खे, सिटी वारनि खे पुॼाए छॾियो त डंके जी चोट ते बीहो। मां बि तव्हां सां गॾु आहियां, मौलाना फज़लुर रहमान बि तव्हां सां गॾु आहे इंशाअल्लाह ताला। अल्लाह साईं तव्हांजो हामी नासिर हूंदो। अगर कोई सवालात आहिनि